जेकबाबाद में सैलाब मुतासरनि जी वाहड़ न थियण जे करे मुतासरनि जे नींगरी बुख ऐं बदहाली सबबि फौत थी वई। एसएसपी जेकबाबाद डॉक्टर समीर नूर चना जे हुकुम तहत पुलिस जे जवाननि फौत थी वियल नींगरी जे मड़ खे खणी अबाणे कब्रिस्तान में मिठी माउ हवाले कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीं। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकाबाद में सैलाब मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे त हिन वक़्तु ताईं रिलीफ जेको आहे त न मिली सघियो आहे, जंहिंमें जेको आहे त इंतिहाई अफ़सोसनाक जेको आहे त सैलाब मुतासिर में अॼु वाक़ियो पेश थियो आहे, जंहिंमें जेको आहे त उन्हनि जी मासूम नींगरी जेका आहे त तड़पी तड़पी अॼु फौत थी वई आहे, जंहिंमें जेको आहे त मासूम नींगरी जी फौत थी वियल जी मदद करण लाइ एसएसपी जेकाबाद डॉक्टर समीर नूर चना जे हुकुम ते पुलिस अमलो जेको आहे त सैलाब मुतासिरनि वटि पहुतो आहे, जंहिंमें इंचार्ज मोहम्मद रमज़ान लाशारी जेको आहे त पहुची करे फौत थी वियल नींगरी जो लाश जेको आहे त पुलिस जवाननि सां गॾिजी जेको आहे कब्रिस्तान जेको आहे दफ़नाइण लाइ खणी वञी रहियो आहे। जंहिंमें जेको आहे अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सैलाब मुतासिरनि में जंहिं नींगरी जो वाले जो चवणु आहे त सिंध हुकूमत जे तरफ़ां को बि चूंडियल नुमाइंदो मूं ॾे लड़ी न आयो आहे, जंहिंमें जेको आहे एसएसपी जेकाबाद डॉक्टर समीर नूर चना जे हुकुम ते पुलिस अमलो पहुची करे जेको आहे उन्हनि मुंहिंजी मदद कई आहे। सिंध हुकूमत जे तरफ़ां हिन वक़्तु ताईं को बि मूंखे रिलीफ वग़ैरह न मिली सघियो आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।